कर मुलाते अर्ज़ाइयाँ हूँ सुनी दिलबर का दिलबरी। सलात सुन करीम। मुझा दोस्तों, मुझा अजीजो, अल्लाह रब्बुल इज्जत शल असाई तमाम मड़नी के हिदायत नसीब फरमाए। दुनिया में शल ईमान सा रहाए, वरी शल ईमान सा लड़ाए। दुनिया में सोने हबीब जो सच्चो उम्मती बनाए, आखिरत में मुने महबूबन जो शल पाड़ो नसीब फरमाए। हिन महफिल में तवां असांजो अचण गॾिजी वेहण रब्बे करीम शल पंहिंजी बारगाह में क़बूल ऐं मंज़ूर फरमाए। ही मुबारक महीनो मुझे सोने हबीब ताजदारे मदीना सुरूर कल्बो सीना हजरत मोहम्मद अरबी सबचो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सरकार जे मेराज पाक जो महीनो। छा जो महीनो आहे? उहो मेराज 1,24,000 नबी आया। हर नबी के शरफ मिलियो, हर नबी के जुदा जुदा मौजज़ा मिलिया, हर नबी के जुदा जुदा शान निरालियूं निरालियूं सिफ़तूं मिलियूं। पर आंच खूबा हमादारन तू तन्हा दारी। हू जेकी सब नबी है जुदा जुदा खूबियूं खणी आया, आमिना जे लाल हिकड़े में सब खूबियूं नज़र। हुस्न यूसुफ दमे ईसा यद बेजादारी। यूसुफ अलैहिस्सलाम के हुस्न जमाल दई रब धरती ते मोकिलियो। पर यूसुफ जे जमाल ऐं हुस्न खे ॾिसी हिकिड़ी ज़ुलेखा चरी थी, मदनी जे हुस्न खे ॾिसी लखे चरिया थी। हुननि ॾिसी पोइ दीवानियूं थियूं। मिस्र जूं औरतूं जन आङिरियूं कपायूं हुयूं, तन ॾिसी पोइ सौदो कयो। पर हिते हर कोई फिदा है बिन देखे, हर कोई फिदा है बिन देखे, तो दीदार का आलम क्या होगा। हर कोई फिदा है बिन देखे, हर कोई फिदा है। ॾिठो त कोन्हे न प्रिय खे। पर अॼु भी खुदा जी इज्जत जो कसम, अॼु भी अहिड़ा लखे परवाना आहिनि जेकी मदनी जे नाले ते सिर भी कुर्बान कनि। अञा रुंज मां रड़ अचे थी, अचे थी। अञा रुंज मां रड़ जी मता इहे भाई ओ खिलण वारा, मता इहे भाई मुआ मोर सारा। ईअं न चओ त को आशिक अॼु न आहिनि, अॼु भी यार जा परवाना। वो यूसुफ खे हुस्न वारी खूबी ॾेई धरती ते मोकिलियो वियो। पर हुन जो जमाल, हुन जो हुस्न मुझे महबूब जे हुस्न ऐं जमाल जी के पत्ती जे बराबर बि न आहे। अल्लाह अकबर कबीर। सलात मुझे सोने हबीब। ज़ुलेखा हिक हुस्न यूसुफ ते थई शैदा ते मस्ताना, परी यूसुफ अरब वाले ते जग सारा है दीवाना। परी यूसुफ अरब वाले ते जग सारा है दीवाना। अल्लाह अकबर कबीर। हजरत मुल्ला अली कारी रहमतुल्लाह अलैह फरमाइन था त असांजे इन जमाल नबी ना कान मस्तूर ना नायुन्ना। महबूब जे हुस्न ऐं जमाल खे अल्लाह ताला माण्हुनि जे नज़रुनि में पोशीदा करे छॾियो।
यार खे पंहिंजे पर्दनि में रब लिकाए मोकिलियो हुयो। जेकॾहिं हुस्न नमूदार थी अचे हा, हुस्न जो जलवो ज़ाहिर थी अचे हा, त कंहिं अख खे मजाल न हुई जो मुस्तफा जो जमाल ॾिसी सघे। अल्लाह अकबर। हे महबूब, हे महबूब, महबूबन जो महबूब, नबियों में नबी ऐसे कि खत्मुल अंबिया ठहरे, हसीनों में हसी ऐसे कि महबूब खुदा ठहरे। अल्लाह अकबर कबीर। यूसुफ जे हुस्न ई जमाल ते खल्क आशिक थी। यूसुफ जे जमाल ते बाबा हेॾे ख्याल कयो, हेॾे ॾिसो। यूसुफ जे जमाल ते खल्क आशिक थी, पर महबूब जे जमाल ते खालिक भी अचे। हिते खुद मालिक भी आशिक थी पियो। रब फरमाए इन्नक बिआयुनिना, कुरान। महबूब तू तो हर वक्त मुझे नजरुन में आहीं, तू तो हर वक्त मां तो बस तोखे ही ॾिसां थो वेठो। अल्लाह अकबर कबीर। हे इश्क जी कैफियत आहे। आशिक छा चाहींदो त मुंहिंजूं अखियूं हुजनि मुंहिंजे यार जो जमाल हुजे। आशिक त हर वक्त पंहिंजे यार जे मुखड़े खे तकींदो आहे। महबूब मूं रब जूं अखियूं त तो में लॻल, मां त तोखे ई तकींदो रहां। हाँ? अरे मूसा कलीमुल्लाह खे अल्लाह तबारक व तआला यदे बेज़ा अता कयो। हे हथ खणी बगल में विझंदो, हथ ॿाहिरि कढंदो त चिमकंदो, ॿरंदो, रोशन थींदो। सैयदना मूसा कलीमुल्लाह जो हथ चिमकंदो हो। हथ हे मोजज़ो हो। मूसा कलीमुल्लाह जो मोजज़ो हुयो। अल्लाह अकबर कबीरा। हे हिन जो हथ तो चिमके, पर मुझे महबूब जो सारो बदन पियो भरे। ही तो खबर के अम्मा आयशा सिद्दीका साइण को पूछे, जीजल थी फरमाए त मां टोपो पई ॾियां, मुंहिंजी सुई किरी पई। ऊंदा हुया, हथोराड़ियूं ॾेई बीठस, सुई लभे नथी। ओचितो मुंहिंजो दिलबर ॿाहिरों अची वियो। ओचितो मुंहिंजो अल्लाह, ओचितो मुंहिंजो महबूब ॿाहिरों अची वियो। महबूब मुस्कुराया, दंद जी चोटी ज़ाहिर थी, ऊंदा हो घर रोशन थी। किरियल सुई त ॻोल्हियमि, पर हुन में सॻो बि विझी वरितो। अरे हे त महबूब जे पंहिंजो जिस्म आहे। पर दोस्तो रात जो सरकार जी कचहरी में ॿ ॼणा असां बि वेठा आहियूं। कचहरी बर्खास्त थी, जॾहिं रवाना थियण लॻा, सरकार सुन त उदान लॻो पियो आहे, तव्हां घर ताईं कीअं पहुचंदो? महबूब फरमाए तुंहिंजी लठ ॾे, तुंहिंजी लठ ॾे। लठ वठी सरकार उन ते हथ मुबारक फेरायो त लठ ईअं पई ॿरे जीअं तुंहिंजी ट्यूबलाइट ॿरे। हुन जो पंहिंजो हथ पे ॿरियो, पर महबूब जो हथ काठ खे लॻी वञे त काठ बि ॿरण पियो लॻे। अल्लाह अकबर कबीरा। अॼु माण्हू था चवनि त सरकार खे नूर न सॼो, पर असीं था चऊं त महबूब रुॻे नूर न हुया, पर नूर बख्श हुया। नूर बख्शण वारा हुया। नूर, अरे काठी खे हथ लॻाइनि त उहा बि नूरानी बणिजी वई। पर अञा ॿुध, ॻाल्हि हिते पूरी न आहे, ॻाल्हि अञा अॻिते आहे। ॻाल्हि हिते पूरी, छो त यार जी ॻाल्हि कॾहिं खुटंदी कोन्हे। महबूब जी ॻाल्हि कॾहिं, ॿई ॼणा सहाबी वञनि पिया लठ जी रोशनी में, लठ ॿरंदी वञे, लठ रोशनी कंदी वञे। जॾहिं अॻिते हलिया, गली जे मोड़ ते आया, त हाणे हुन जो घर जुदा हुयो, हुन जो घर जुदा हुयो। हाणे जे हू लठ खणी वञे त हुन ॾे ऊंदे, जे हो लठ खणी वञे त हुन ॾे ऊंदे।
हुन चयो त इहा लठ मूंखे ॾे, तुंहिंजी लठ मूंखे ॾे। हू जेका बेनूर लठ आहे उहा लठ खणी उन लठ ॿरंदड़ सां घसाई अथई त हूअ रोशनी होॾे बि मुंतकिल थी। हू पंहिंजी रोशनी में पंहिंजे घर पहुतो, हू पंहिंजी रोशनी में पंहिंजे घर। मुंहिंजा सुहिणा नूरानी नूर बख्श नूर गर हुया, नूर गर हुया, यानी जंहिं ते नज़र कयो उन खे बि नूरी बणाए पे छॾी। आओ आओ पक्का या शक्का है? हजरत ईसा रूहुल्लाह आयो मसीहाई वठी। छा मसीहाई वठी आयो? वाजे फीणो रखे त अंधो माण्हू रोशन, गंजे खे हथ लाए त वार सलामत, कोढ़े खे हथ वणे त कोड़ ख़तम, बीमार खे हथ वणे त बीमार चङो भलो, मोए खे इशारो ॾिए त कब्र मां ज़िंदह थी वियो। अरे दोस्तो, हे ईसा रूहुल्लाह, हे अल्लाह अकबर कबीरा, हे त ईसा रूहुल्लाह हुयो, मुंहिंजो महबूब त महबूबन जो महबूब हुयो, पर महबूबन जे गुलामन जा गुलाम, गुलामन जा गुलाम, पंहिंजा बि गुलाम। जेकॾहिं के बीमार खे फीणो रखंदो चङो भलो, मुर्दे खे वञी कब्र ते इशारो ॾियनि त मुर्दो बि ज़िंदा। हे त महबूब जे गुलामन जो शान, महबूब जो शान त निरालो आहे। महबूब जो शान त चाचा किथे थो हली पियो, कहिड़े जग में थो रसी वसी पियो? हे मुंहिंजे महबूब जे गुलामन जो कमाल आहे, पर गुलाम त परे रहिया, महबूब जे गुलामन जे पेरनि सां लॻण वारी जुती में बा कमाल। अल्लाह जे वलीअनि जे कदमनि सां जा जुती लॻी वई, ख़ुदा जी इज़त जो कसम, बिना मुबालगे जे ॻाल्हि आहे, उहा जुती में बा कमाल हूंदी आहे। अल्लाह जो नारो हणो, रसूल जो नारो हणो, नारे तकबीर, अल्लाह अकबर या रसूल अल्लाह। अरे उन्हें खुदा जे दोस्तन जे बटन सां जेको कपिड़ो लॻी वञे उहो कपिड़ो बि बा कमाल। हज़रत अनस रज़ियल्लाहु ताला अन्हु वटि हिकिड़ो रुमाल हूंदो हो, मेरो थी वञे त उन खे न धोए, न साबुण हणे, न सर्फ में धोए। छा करे? जो मेरो थी वञे त ॿरंदड़ बाहि जे तनूर में उचवाए, घड़ी खण खां पोइ ॿाहिरि कढेसि, छंडे त धूड़ ख़तम, रुमाल अछो हुजे। बाहि मच थो ॿरे पियो, तुंहिंजे रुमाल खे बाहि नथी साड़े, छाजे करे? चए हाओ ही उहो रुमाल आहे जो हिकिड़े दफ़े मुंहिंजे मदीने वारे साईं सां हथ उघिया हुआ। सरकार हिन सां हथ उघिया हुया, सरकार हिन कपिड़े सां हथ उघिया हुया। हथनि उघण जी बरकत सां ही उहो कमाल वारो कपिड़ो बणियो आहे जो हिनखे बाहि नथी साड़े। हे त कपिड़ो आहे, हे त कपिड़ो आहे। अरे दोस्तो, पर उन अलीअ जो शान छा हूंदो जेको ख़ुदि नबीअ जी गोद में सुतल आहे? पर उन अबू बकर जो शान छा आहे जंहिंजी गोद में काइनात जो ताजदार ख़ुदि। तूं अबू बकर जे शान में तो बकवास करी, अबू बकर खे तो घटि वधि ॻाल्हाई, हो त अॼु बि मुंहिंजे दिलबर जे भाकुरे में सुतो पियो। तू छा शान घटाईंदे? तू शान छा घटाईंदे? जंहिंखे रब वधाए तू घटाईंदे? अरे मुंहिंजा दोस्तो, मुंहिंजे मदीने वारे साईं 1,24,000 नबीअ जेकी इनफरादी तरह ख़ुसूसियतूं ऐं मौजज़ा खणी आया, से हिकिड़ी ज़ात मुहम्मदी में सभु जो सभु मौजूद। ॿिया नबीअ मौजज़ा वठी आया, पर मुंहिंजो सुहिणो मौजज़ो बणिजी आयो। हुज़ूर ख़ुदि मौजज़ो बणिजी आया, हुज़ूर ख़ुदि, महबूब ख़ुदि, हुज़ूर जी ज़ात मौजज़ो, हुज़ूर जी सिफ़ात मौजज़ो।
मौजज़ो सरबो आहे जेको अकुल खे आजिज़ करे छॾे, जेको अकुल खे, जिते अकुल कम ई न करे सघे, जिते अकुल पंहिंजो बोरिया बिस्तर गोल करे वञे, जिते अकुल बेखबर बणिजी वञे, इनखे सरबो आहे मौजज़ो। जंहिं ॻाल्हि खे अकुल तस्लीम न करे इनखे सरबो आहे। अरे महबूब जी हर अदा मौजज़ो हुई, महबूब जी हर अदा। तुंहिंजो अकुल पुट किथे हलंदो हिते? तूं अकुल जे पैमाने ते महबूब खे न ॾिसो, पर जे ॾिसणो आहे यार खे त इश्क जे मौजे ते। अकुल जे पैमाने ते ॾिसण वारा अबू जहल बणिजी विया, इश्क जे पैमाने में ॾिसण वारा अबू बकर बणिजी विया। जन अकुल सां ॾिठो से लानती थी विया, जन इश्क सां ॾिठो से रहमती बणिजी विया। अकुल कुर्बान कुन ब पेशे मुस्तफा, महबूब जे अॻियां अकुल पंहिंजो कुर्बान कर। सरकार जे अॻियां अकुल ते कम न कंदो। महबूब जी ज़ात खुद छा बणिजी आया? याद भी थी ॻाल्हि? महबूब जी ज़ात, अरे दोस्तो, जॾहिं काफ़रनि खे हुज़ूर तौहीद जो ऐलान कयो त हुननि मौजो घुरियो महबूब खां, त मुझे सोने हबीब फरमायो त जेकॾहिं मौजो था घुरियो, लक़द लबिस्तु फीकुम उम्र, मां मोहम्मद तव्हां में उम्र गुज़ारी आहे, मां तव्हांजे लाइ मौजो आहियां। मूसा कलीमुल्लाह को मौजो घुरियो त यदे बेज़ा पे ॾेखारे, लठ उछलाए और अज़दहा भला बनाए पे ॾेखारे। ईसा रूहुल्लाह मौजो घुरियो वियो त हो पंहिंजो फीड़ो ई फूक पियो ॾेखारे, पर महबूब खां मौजो घुरियो, पाण फरमाए त मां तव्हां वटि मौजो। अरे महबूब जे खाधो त साईं जो खाइण बि मौजो, महबूब जे शादी कई त शादी करण बि मौजो, महबूब जे रातियूं गुज़ारियूं त रातियूं बि मौजो, महबूब जा ॾींहं बि मौजज़ा, महबूब जी ज़िंदगी ख़ुदि मौजो। हा इते अकुल कम महबूब विया मेराज ते, सरकार विया, सरकार जो सफ़र मेराज वारो बि, महबूब जो वञण बि, महबूब जो अचण बि, महबूब जो मेराज माणे रब जो दीदार करण बि, आओ इहो दीदार करण बि। अल्लाह अकबर कबीरा। अल्लाह ताला जल शान जे पाक कलाम मंझां, सच्चे कलाम मंझां सिर्फ हिकिड़ी आयत, लफ़्ज़ ई टे हिन फ़कीर पढ़िया। इन आयत करीमा जे अंदर रब फरमाया वन नज्म इदा हवा, वन नज्म इदा हवा, कसम आहे सितारे जो जंहिं वक़्त मथे चढ़ियो। हिकिड़ी माना। ॿी माना कसम आहे सितारे जो जंहिं वक़्त हेठि लथो। पहिरीं माना कसम आहे सितारे जो जॾहिं मथे चढ़ियो, कसम आहे सितारे जो जॾहिं हेठि लथो। टी माना वन नज्म इदा हवा, कसम आहे सितारे जो जंहिं वक़्त उभरियो, कसम आहे सितारे जो जंहिं वक़्त उभरियो। मानाऊं त घणियूं आहिनि, पर सिर्फ टे तुंहिंजे सम्झाइण जे लाइ। अरे दोस्तो, महबूब जे मेराज वारो ज़िक्र नज्म सूरत जे मुहर वालियूं आयत। रब फरमाया वन नज्म, कसम आहे सितारे जो, वाह जारो कसमियो, वन नज्म कसम आहे, कसम आहे। हजरत इमाम जाफर सादिक सब जो रज़ी अल्लाह ताला साईं फरमाइनि था अन नज्म हुआ मुहम्मदुन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, नज्म मजा मुराद आहे मिठो मोहम्मद करीम। नज्म जी माना मदीने वारो साईं। रब कसम खयो हुजूर जी ज़ात जो। अल्लाह अकबर कबीरा। कसम तूं असां खणंदा आहियूं उन जो जेका वॾी भलारी शइ हुजे, शान वारी हुजे, छा चवंदा आहियूं? कसम अल्लाह जो, कसम आहे क़ुरान जो, ईअं चवंदा आहियूं। जेका असांजे नज़रुनि में इज़त वारी शइ हुजे उन जो रब तो कसम खणे। वन नज्म, कसम आहे सितारे जो जेको मिठो मोहम्मद करीम आहे। महबूब खे रब छा सॼो, छा सॼो? नज्म या सितारो। मता तूं गुमान करी त महबूब खे अल्लाह ताला सितारो छो सॼो? चंड सॼे सां
चंड सॾे सां ए मुंहिंजा चंड तुंहिंजो कसम पर न अरे चंड केतिरो बि पंहिंजे जोभन ते अचे केतिरो बि पंहिंजे कमाल ते पहुचे त बि हुनजे बूथ में छाई आहे आओ आओ चोॾहीं जी राति चंड खे ॾिस त मुंह में दाग आहे मुंहिंजे महबूब में को दाग आहे चंड चवाए सच जे मठिया मूर न भाई भिटाई बचे सो पेरो खई हैं चंड चवाए सच जे मठिया मूर न भाई अरे कदे उभरी सनलो कदे उभरी गच जे मुंह में बरई मच तब मट न भाया है महबूब जो जे मुंह में बरई मच तब मट न भाया है महबूब जो सहसे सिजन उभरे 84 चंदन बिल्लाह रिय प्रियत सब ऊंदा यूं भाई अरे चांद से तशबीह देना ये कोई इंसाफ है चांद से तशबीह देना चांद से तशबीह देना ये कोई इंसाफ है उसके मुंह पर दाग है अहमद का चेहरा साफ है महबूब के एड़ी जात सा तशबीह न बीजे में है हाँ अरे हुन जे मुंह में दाग आहे महबूब ते जात मुबारक में को दाग आहे फला तो खुलिकता मुबर्रम मिन कुल आइबिन हज़रत हसन उहो मर्दा जंहिंखे हुजूर मिंबर ते मथे विहारींदा पाण हेठि वेंदा हसन तूं मुंहिंजी तारीफ़ कर जिब्राइल तुंहिंजे पुठी ते हथ रख तुंहिंजे मदद जे लाइ बीठो वाह वाह महबूब जे सनागर जो शान महबूब जे अरे महबूब जी जेको नात पढ़े महबूब जे शान में जेको गज़ल पढ़े उन्हे जो बि छा शान सरकार हेठि था विहनि मदाही खे मथे था विहारनि जॾहिं खां असांजे महबूब जा मदाही असां वटि जेके मुरविज आहिनि जॾहिं को उन्हनि जे दिलनि में दुनिया जी लालच अची वई जॾहिं उन्हनि महबूब जे शान ॻाइण खे पैसे कमाइण जो ज़रियो सम्झो तॾहिं को उन्हनि जी मुआशरे में इज़त घटिजी वई न त मदाही महबूब जो अल्लाह अकबर कबीर जिब्राइल लही अचे मदाही जे मदद जे लाइ वो हसन फरमाया तो खुलिकत मुबर्रम मिन कुल ऐब महबूब तू हर ऐब खां पाक पैदा कयो हर ऐब खां अब है कंहिंजो अकीदो आहे हज़रत हसन बिन साबित असहाबी सगोरे जे महबूब खे ॾिठो सो पियो चए त सरकार में को ऐब हिन पलीत ॾिठो बि कोन्हे 1500 साल पोइ पैदा थियो हींअर हे थो ऐब कोन्हे पाण ऐब वारो आहे पाण गंदो आहे महबूब में को ऐब मुझे महबूब के ॾिठो जंहिं कवारिया तड़पंदो सोई सजन लाइ उमिरि सारिया मुझे महबूब के ॾिठो जंहिं कवारिया कोई या कलीमुल्लाह कोई या खलीलुल्लाह